किताब पढ़ण त दिलि त ॾाढी थी चवे, किताब पढ़ण जो ज़ौक़ बि आहे, शौक़ु बि आहे, लेकिन जॾहिं बि किताब खे खणूं था त अजीब क़िस्म जी कैफ़ियत थियो थी वञे। किताब पढ़ूं था त किताब सां निभाउ नथा करे सघूं, ॿ टे पना पढ़ूं था, ॿ टिनि पढ़ण खां पोइ असांजी उहा जुनूनियत ख़तमु थियो थी वञे जेका किताब खणण सां हुई। जी हा दोस्तो, हीउ हिकिड़ो अहिड़ो मसइलो आहे जेको मसइलो सिर्फ़ु नवनि पढ़ंदड़ सां न बल्कि उन्हनि किताब जे आशिक़नि सां बि आहे जिन खे असां सवली सिंधीअ में या सवली ज़बान में किताबी कीड़ो चऊं था। बिल्कुलु जेके किताब पढ़ंदड़ आहिनि, जेके अदब पढ़ंदड़ आहिनि, उन्हनि खे बि इहो साॻी मसइलो पेश अचे थो। त उन मसइले जे हल जे लाइ अॼु जी असांजी जेका निशिस्त आहे ॻाल्हियूं किताबनि जे उनवान सां, उन में असां डिस्कस कंदासीं त किताब पढ़िजे कीअं, मौज़ू सां निभाउ कीअं कजे, ऐं आख़िर असांखे कीअं ख़बर पवे जेको किताब असां पढ़ियो आहे उन किताब कहिड़े न कहिड़े तरीक़े सां असांजी ज़िंदगी में को न को इनकलाब आंदो। दोस्तो, ॻाल्हि तमामु सादी आहे, आसान आहे। किताब पढ़णु हिकिड़ी महारत आहे, किताब पढ़णु हिकिड़ो हुनरु आहे। किताब का कुदरती ॾात कोन्हे, इलाही ॾात कोन्हे का। असां वटि उमूमन ईअं चयो वेंदो आहे जेको बि किताब पढ़ंदड़ हूंदो आहे या जेको बि किताबनि खे पढ़ंदो आहे या जंहिंजे हथ में किताब हूंदो आहे त असां ईअं चवंदा आहियूं त यार हिन खे त कुदरती किताबनि जो शौक़ु आहे। सभ खां पहिरीं ॻाल्हि त किताबनि जो इश्क़ शौक़ु कुदरती कोन्हे हूंदो, बल्कि इंसान जो पंहिंजो ज़ौक़ु हूंदो आहे, इंसान जी पंहिंजी स्किल हूंदी आहे जंहिंजे ज़रिए इंसान इन अमल सां जुड़ंदो आहे। किताब पढ़णु हिकिड़ी महारत आहे, हिकिड़ो हुनरु आहे। हिन हुनर खे सिखी करे हिन में महारत हासिलु करे सघिजे थी। उन लाइ असांजो अॼु जो जेको हीउ वीडियो आहे उन में असां मुकमल तरीक़े सां स्टेप बाय स्टेप असां सम्झंदासीं त किताबनि खे कीअं पढ़िबो आहे, अदब खे कीअं पढ़िबो आहे। अदब कहिड़ो थी सघे थो, सिंधी अदब थी सघे थो, उर्दू अदब थी सघे थो, लिटरेचर त कहिड़ो बि थी सघे थो। असांजो अहम मक़सदु आहे त किताबनि सां दिलि कीअं लॻाइजे, किताबनि खे कीअं पढ़िजे। त अचो त सिखूं। दोस्तो, सभ खां पहिरीं जेका शइ आहे उहा इहा आहे त तव्हां जे ज़हन में सवाल पैदा थियणु घुरिजे। उहो सवाल समाज सां लाॻापियल हुजे थो, तव्हांजे पंहिंजे ज़ाती शख़्सियत सां लाॻापियल हुजणु सघे थो, तव्हांजी तालीम सां, तव्हांजे दरसी तदरीसी जेके बि अमल आहिनि उन्हनि सां। सभ खां पहिरीं तव्हांजे ज़हन में, तव्हांजे अंदरि दिलि में ख़्याल जो पैदा थियणु, सवाल जो पैदा थियणु इंतिहाई ज़रूरी आहे। जेसि ताईं तव्हांजे ज़हन में सवाल पैदा नथो थिए तेसि ताईं तव्हां उनजे जवाब जे लाइ कंहिं बि हल जा मुतलाशी न थींदव। त किताब सिर्फ़ु पढ़िबा कोन्हे के, किताब असांजे मसइलनि जो हल हूंदा आहिनि, किताब असांजे सवालनि जो जवाबु ॾींदा आहिनि। त सभ खां पहिरीं तव्हां इन ॻाल्हि खे सम्झो त जॾहिं बि तव्हां किताब पढ़णु शुरू कयो था त उन किताब खे पढ़ण खां पहिरीं थोरो गौर कयो। 1 मिंट, 2 मिंट, बल्कि आउं त चवां थो 5 मिंट उन किताब खे हथ में खणी करे ॾिसो त जेको मुंहिंजे ज़हन में सवाल पैदा थियो आहे, जेको आउं सोचां पियो, जेको मुंहिंजो मसइलो आहे, जेको सबबु आहे, छा ही किताब उनजो पुराओ करे सघंदो, हा या न। जेकॾहिं तव्हां नवां पढ़ंदड़ आहियो त यकीनन तव्हांखे कंहिं अहिड़े शख़्स सां, अहिड़े माण्हूअ सां दोस्ती रखणु घुरिजे जेको माण्हू किताबनि खे पढ़ंदड़ हुजे, जंहिंखे उनवाननि जी, लेखकनि जी, मसइलनि जी, किताबनि जी, अदब जी ख़बर हुजे। मिसाल जे तौर ते वठूं, मूंखे लिसानियात में दिलचस्पी आहे, सिंधी ॿोली जी लिसानियत, सिंधी ॿोली जी ग्रामर, सूतियात, इन इल्म नहू, सर्फियात, अहिड़ा इहे मौज़ू आहिनि जिन मौज़ू में मूंखे दिलचस्पी आहे। हाणे आउं पंहिंजी इन दिलचस्पीअ खे मद्देनज़र रखी करे जेकॾहिं सोचां थो त मुंहिंजे ज़हन में कुझु सवाल पैदा थियनि था। उन सवाल खे खणी करे आउं कंहिं हिकु किताब जो मुतालो करणु शुरू कयां थो। हाणे मूंखे एतिरी ख़बर हुजणु घुरिजे त मुंहिंजा इहे मसइला कहिड़े किताब में मिलंदा। मिसाल जे तौर ते जेकॾहिं आउं सिंधी लिसानियात जी ॻाल्हि कयां त मूंखे ख़बर आहे त हाणे जिन बि टॉपिकनि जा मूं नाला वरिता उहे नाला मूंखे सिर्फ़ु हिकिड़े माण्हूअ जी किताब में मजमूई तौर ते जामी अंदाज़ में मिली वेंदा, ऐं उहो आहे प्रोफेसर अली नवाज़ जतोई। जी हा, आउं ॻाल्हि करे रहियो आहियां प्रोफेसर अली नवाज़ जतोई जे किताब इल्म लिसान ऐं सिंधी ज़बान। हाणे ही किताब मुंहिंजे हथ में आहे, पाण हिकु हिकु शइ खे प्रैक्टिकल करे सघूं था। मूंखे जेको मसइलो पढ़णो हुयो, मूंखे जेके मूंखे सवाल पैदा थी रहिया, उन सवाल जा जवाब मूंखे हिन किताब में मिलनि था। हाणे आउं हिन किताब जो मुतालो करणु शुरू कंदुसि। हाणे हिन खे असां इंग्लिश में चवंदा आहियूं प्री रीडिंग, यानी पढ़ण खां पहिरीं वारो अमल।
हाणे पढ़ण खां पहिरीं वारो अमल इहो ईअं सम्झो त हिकिड़ो अहिड़ो फेज़ आहे जेकॾहिं तव्हांखे इहो सम्झ में अची थो वञे त तव्हांजो 50% किताब कहिड़ो पढ़िजे, कीअं पढ़िजे, छो पढ़िजे, किताब पढ़ण में दिलचस्पी नथी रहे, मौज़ू निभाउ नथा करे सघूं वग़ैरह वग़ैरह जहिड़ा खोड़ सारा मसइला हिकु ई वक़्तु हल थी था वञनि। त सभ खां पहिरीं असां ॻाल्हाईंदासीं त किताब पढ़ण खां पहिरीं असांखे छा करणु घुरिजे या असांजे ज़हन में कहिड़ियूं शयूं पैदा थियणु घुरिजनि। जीअं त मूं पहिरीं ॿुधायो त तव्हां आख़िर हिन किताब जी चूंड छो कई जेको तव्हांजे हथनि में आहे। छा तव्हांजे ज़हन में को मुझारो आहे जंहिंजो हल हिन किताब में आहे? छा तव्हांजे ज़हन में को अहिड़ो सुवालु आहे जंहिं सुवाल जो जवाबु हिन किताब में आहे? जेकॾहिं हा त पोइ सही आहे। जेकॾहिं तव्हां ईअं ई हिन किताब खे खयो आहे त पोइ यकीनन 4, 5, 8, 10 पना पढ़ण खां पोइ तव्हांजो जेकॾहिं पढ़ण जो को मक़सदु ई न आहे त यकीनन तव्हां ख़ुदि ब ख़ुदि बोर थी वेंदव। तव्हां ख़ुदि ब ख़ुदि हुन किताब खे छॾे ॾींदव ऐं ईअं करण सां पोइ तव्हांखे ख़बर ई कान पवंदी त किताब कीअं पढ़िजे, छा पढ़िजे या किताब खे पढ़ण जो आख़िर कारज ई कहिड़ो आहे। त सभ खां पहिरीं सबब जो हुअणु, मसइले जो हुअणु, सवाल जो पैदा थियणु लाज़मी आहे। जेकॾहिं तव्हां सबब, सवाल ऐं मसइले ते डायरेक्ट अची था वञो त ईअं सम्झो तव्हां हिकिड़ो फेज़ मुकमल करे था छॾियो। हाणे तव्हांजे ज़हन में जेके सवाल आहिनि, जेके मुझारा आहिनि, हाणे उनखे कंहिं हिकु कापीअ ते, कंहिं डायरीअ ते लिखो। ही टेक्निक ट्रिक न सिर्फ़ु नवनि पढ़ंदड़नि जे लाइ आहे बल्कि अदब जे उन्हनि शागिर्दनि जे लाइ जेके अदब में पढ़ंदड़ ऐं दिल्ली किताबनि सां तमामु घणी दिलचस्पी आहे। हाणे यादि रखिजो हिन सीरीज़ में ॻाल्हियूं किताबनि जूं, इन सीरीज़ में असां न सिर्फ़ु किताब पढ़णु सिखंदासीं पर किताब मां नतीजा कीअं कढिजनि, असां छा सिखियोसीं। मिसाली तौर ते मूं ही सॼो किताब पढ़ी छॾियो, हाणे हिन किताब पढ़ण खां पोइ मूंखे केतिरी ॼाण मिली। अक्सर करे असां वटि इहो बि मुझारो हूंदो आहे, इहा बि असांजी परेशानी हूंदी आहे त किताब त पढ़ी छॾियोसीं, किताबनि जा ढेर पढ़ी छॾियासीं, ढिग पढ़ी छॾियासीं, लेकिन अञा ताईं असांखे उहा ॼाण कोन मिली आहे। असांखे ईअं महसूसु थिए थो ॼण असां कुझु सिखियो ई न आहे, कुझु सम्झो ई न आहे। त इहो आम मसइलो आहे, इहो को वॾो मसइलो कोन्हे को। इन जे लाइ असां हीअ सीरीज़ शुरू कई आहे त जीअं असां शयुनि खे आसानी सां सम्झी सघूं, सिखी सघूं। त पाण ॻाल्हि पिए कईसीं प्री स्टेज या प्री रीडिंग जी। त प्री रीडिंग में हूअं त खोड़ सारियूं शयूं अचनि थियूं, लेकिन आउं सिर्फ़ु कम जी ॻाल्हि कंदुसि। उहा कम जी ॻाल्हि इहा आहे त सभ खां पहिरीं तव्हांजे ज़हन में मसइलो कहिड़ो आहे, सवालु कहिड़ो आहे। जेकॾहिं तव्हां पढ़णु चाहियो था इल्म लिसानियात जे बारे में ऐं तव्हां किताब खणी वेही रहो को नाविल, त पोइ यकीनन तव्हांजो मसइलो हल कोन थींदो, तव्हांजा सवाल हल कोन थींदा, तव्हांजा जेके मुझारा ऐं परेशानियूं आहिनि उहे हल कोन थींदियूं। छो त तव्हांजे ज़हन में मसइला आहिनि लिसानियात खे वठी करे ऐं तव्हां खयो आहे को न को नाविल। त हाणे इहो मसइलो हल कोन थींदो। हा, थी सघे थो नाविल जा 20, 22, 23 पना तव्हां पढ़ी वञो, लेकिन पढ़ी वञण खां पोइ तव्हांखे उहे 20, 22, 23 पना कंहिं खाते में कोन ईंदा। मिसाल तौर ते तव्हां मां कुझु बि सिखी कोन सघंदा। हा, मुमकिन आहे कुझु लफ़्ज़, कुझु शयूं असां सिखी बि वञूं, लेकिन उहे मुस्तक़िल तौर ते असांखे यादि कोन हूंदियूं। छो त पढ़णु हिकिड़ो क़िस्म जो हुनुरु आहे, उनखे सिखियो वेंदो आहे। उन ॾस में जेकॾहिं तव्हां पंहिंजे मसइले ते, पंहिंजे सवाल ते, पंहिंजे प्रॉब्लम जेका तव्हांजे ज़हन में पैदा थी आहे, जेकॾहिं उन ते तव्हां कमु कयो था त तव्हां अञा वधीक बहितरीनु नमूने सिखी सघो था। किताब पढ़णु जीअं मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त का खिलाई मखलूक जो कमु न आहे। आम माण्हू ई किताब पढ़ंदा आहिनि, आम माण्हू ई किताबनि मां सिखंदा आहिनि। असांजे सिंधी समाज में हूअं बि किताबनि खे वठी करे खोड़ सारा अहिड़ा जेको आहे सो मक़ौला चया वेंदा आहिनि, खोड़ सारा अहिड़े तशबीहूं इस्तारा असांखे ॾिना वेंदा आहिनि, खोड़ सारियूं अहिड़ियूं चवणियूं चई वेंदियूं आहिनि जंहिंमें ईअं महसूसु थींदो आहे त किताब पढ़णु ॼण को वांदे माण्हू जो कमु आहे। लेकिन ईअं न आहे। किताब पढ़णु दुनिया जी वॾे में वॾी मसरूफ़ियत आहे। जेके माण्हू पढ़नि था उहे माण्हू ॼाणीनि था, ऐं जेके माण्हू ॼाणीनि था उहे दुनिया में साबित क़दम रहनि था, ऐं जेके माण्हू साबित क़दम हूंदा आहिनि दुनिया में कामयाबियूं उन्हनि माण्हुनि जे लाइ हूंदियूं आहिनि। त किताब तव्हां पंहिंजे मिज़ाजनि मुताबिक़ बि उनजी सिलेक्शन करे सघो था। तव्हां पंहिंजे जेके मुझारा पैदा थियनि था उन जे अकॉर्डिंग बि किताबनि जी उनवान जी चूंड करे सघो था। त मुंहिंजे ज़हन में मसइलो हुयो लिसानियात खे वठी करे, ऐं लिसानियात खे वठी करे मुंहिंजी ॼाण मुताबिक़ ही उहो किताबु आहे जेको मुंहिंजे मसइलनि खे हल कंदो। हाणे ईअं सम्झो त आउं पंहिंजे किताब पढ़ण जी शुरूआति करे चुको आहियां। हाणे ही किताब खणण खां पहिरीं मुंहिंजे ज़हन में मसइलो बि हुयो, माना मूंखे हिन किताब खणण जे लाइ हिकिड़ो मक़सदु आहे, मक़सदु हुजणु लाज़मी आहे। हाणे मूंखे जेके बि शयूं आहिनि उहे मूं पंहिंजी डायरीअ ते लिखी छॾियूं आहिनि, कापी ते लिखी छॾियो त ही मूंसां मसइला आहिनि, ऐं इन ॾस में प्रोफेसर अली नवाज़ जो ई मुंहिंजी मदद करे सघंदो, उनजो किताबु खणी पढ़णु चाहियां थो। हाणे ऐं किताब ते मुंहिंजी रसाई थी वई। हाणे उनखां अलावा जेकॾहिं तव्हां अञा इन शइ खे वधीक अंडरस्टैंड करणु चाहियो था त पोइ वरी तव्हांखे
किताब जे मथे कवर ते जेको किताब जो उनवान आहे या मिसाल जे तौर ते लेखक आहे, उन किताब जो उनवान ऐं लेखक जे बारे में बि जेकॾहिं तव्हां पढ़ण खां पहिरीं रिसर्च कयो त थी सघे थो तव्हांखे हिन किताब जे बारे में या हिन लेखक जे बारे में अञा बि वधीक का सुठी ॼाण मिली वञे। या मिसाल जे तौर ते जॾहिं मुंहिंजे ज़हन में सवाल पैदा थियो त मूंखे लिसानियात पढ़णी आहे या लिसानियात जो फलाणो टॉपिक आहे या फलाणो मज़मून मूंखे पढ़णो आहे, त सभ खां पहिरीं आउं कोशिशि कंदुसि त मूंखे इहा ॼाण हुजे त लिसानियात ते कंहिं कंहिं लिखियो आहे ऐं मुंहिंजे सवाल जो जवाबु कंहिं वटि मिली सघे थो। यानी इहा जेका शइ आहे इहा अगरि आउं पहिरीं रिसर्च कयां तॾहिं बि ठीकु आहे। जेकॾहिं मूंखे हिन शइ जी ॼाण आहे त इहो प्रोफेसर अली नवाज़ जतोई जेको आहे उन हिन मसइले ते लिखी छॾियो आहे त आउं डायरेक्ट वञी करे हीअ किताबु खणां थो तॾहिं बि ठीकु आहे। माना सवली सिंधी में अगरि आउं तव्हांखे सम्झायां, जेकॾहिं हिन किताब जो कंहिं हवालो ॿुधो आहे, तव्हांखे कंहिं सजेस्ट कयो आहे, तव्हां पोइ अची हिन किताब ते पुकायो तॾहिं बि ठीकु आहे। पर जेकॾहिं हिन किताब जे बारे में तव्हां पाण रिसर्च कई आहे, तव्हांखे ख़बर आहे त हिन किताब में तव्हांजो मसइलो हल आहे, तव्हां पोइ हिन किताब ते पुगायो तॾहिं बि ठीकु आहे। यानी सोर्स को बि थी सघे थो। सही आहे। हाणे हीअ आहे प्री रीडिंग स्टेज। हाणे प्री रीडिंग स्टेज ते हीअ सभु मामला ऐं मसइला असांजा हल थियणु घुरिजनि, किताब ताईं रसाई असांजी आसानी सां थी वञे। हाणे जॾहिं किताब सां असांजी आसानी किताब ताईं थी वञे त ईअं सम्झो 50% मसइलो हल थी चुको आहे। हाणे आउं थोरो इन जे पस मंज़र में वधीक कुझु डिटेल में ॻाल्हाइणु चाहींदुसि। उहो ईअं आहे त असां छा कंदा आहियूं, जो असां को बि किताब शेल्फ मां खणी ईअं उन बसि पढ़णु शुरू कंदा आहियूं। हाणे जेकॾहिं तव्हांजो मक़सदु किताब खे पढ़णु ऐं पना पूरा करणु आहे, सिर्फ़ु पननि खे ॻणण में आणणो आहे त मूं हेतिरा किताब पढ़िया, मूं हेतिरा किताब पढ़िया, त पोइ माज़रत सां आउं चवंदुसि त तव्हां जेके बि किताब पढ़िया उहे किताब कंहिं खाते में कोन विया। हाणे हिते कंहिं खाते में कोन विया मां मुंहिंजी मुराद इहा आहे त तव्हांजा मसइला हल कोन थींदा। बाक़ी हाणे जेका उमूमन ॼाण आहे उहा ॼाण मिली वेंदी, कुझु वोकेबुलरी हूंदी उहा वोकेबुलरी तव्हांखे मिली वेंदी, कुझु आइडिया, कुझु ख़्याल, कुझु शयूं तव्हांखे ज़रूरु हासिलु थींदियूं। लेकिन तव्हां चङे नमूने सां उन किताबनि मां कुझु पिराए कोन सघंदा। त जॾहिं बि तव्हां किताब पढ़ो था त किताब पढ़ण खां पहिरीं ॾिसो, बीहो। मिसाल जे तौर ते हीउ हेॾो मुंहिंजे पोयां किताबनि जो हिकिड़ो शेल्फ नंढिड़ो लॻियलु आहे। हाणे आउं अगरि को बि किताब में हथु विझी करे पढ़ां थो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे किताब पढ़ंदड़ वारो माण्हू 20, 25, 50 पना पढ़ी वेंदो। लेकिन मसइलो इहो आहे त उन किताब खे पढ़ण खां पहिरीं मुंहिंजी प्लानिंग ई कोन हुई, मुंहिंजी तयारी कोन हुई, ज़हनी तौर ते आउं तयारी कोन हुउसि। हाणे जॾहिं ज़हनी तौर ते आउं तयारी कोन हुउसि, मुंहिंजो फोकस ई कोन हो कंहिं हिकिड़े मसइले ते, त का ॻाल्हि किथां अचे पई, किथां वञे पई, का ॻाल्हि सम्झ में आई, का सम्झ में कोन आई, बसि मूंखे 15 खां 20 पना पूरा करणा थिया, 30 पना पूरा करणा थिया। हाणे इहे सभु शयूं थींदियूं त पोइ किताब पढ़ण जी लज़त त ज़रूरु ईंदी, किताब पढ़ण जो फ़ाइदो कंहिं न कंहिं तरीक़े सां थींदो। लेकिन जेको किताब पढ़ण जो मक़सदु आहे उहो किताब पढ़ण जो मक़सदु पूरो कोन थींदो। मक़सदु पूरो थिए बि कीअं, जॾहिं पहिरीं असां मक़सद जे बारे में डिस्कस कयो ई कोन, असांखे ख़बर ई न आहे त मूंखे छा पढ़णो आहे। मूं ईअं रेंडमली अची करे को बि किताब खयो, पढ़णु वेठुसि, ठीकु आहे, मूं पढ़ियो, 4-5 शयूं सम्झ में अची वियूं। लेकिन प्री रीडिंग स्टेज में सभ खां पहिरीं काराइतो ऐं मुस्बत जेको पंहिंजो पासो आहे उहो इहो आहे त सभ खां पहिरीं तव्हांजे ज़हन में सुवाल कहिड़ा उभरनि था। जेकॾहिं तव्हां ॼाणणु चाहियो था त सोशलिज़म छा आहे, जेकॾहिं तव्हां ॼाणणु चाहियो था त क़ौम परस्ती छा आहे, इन जे बारे में थोरो पढ़ा। जेकॾहिं तव्हां ॼाण मिसाल जे तौर ते सफ़ा सवली सिंधी में अगरि आउं सम्झां त ईअं आहे, जेकॾहिं तव्हां वञणु चाहियो था लाहौर ऐं कराची जी गाॾी में वेही रहंदा त पोइ यकीन तव्हां कॾहिं पंहिंजी मंज़िल ते कोन पुॼी सघंदा। अहिड़े तरीक़े सां सभ खां पहिरीं पंहिंजे ज़हन में मसइलो पैदा कयो। मसइलो पैदा करण खां पोइ उन जे बारे में अञा वधीक तव्हांजे ज़हन में सुवाल पैदा थियनि। सुवालनि खे कापीअ ते लिखो, कंहिं डायरीअ ते लिखो। उन खां पोइ रिसर्च कयो। रिसर्च कयो त हिन शइ जे बारे में आउं पढ़णु चाहियां थो, ऐं ॼाणणु चाहियां थो। हाणे हिन शइ जे बारे में मूंखे कहिड़ो किताब, कहिड़ो लेखक अञा वधीक मुस्बत अंदाज़ सां सुठे नमूने सां सेखारे सघे थो। उन खां पोइ कंहिं न कंहिं जा रेफरेंस वठो। तव्हांजो को दोस्त हूंदो जेको किताब पढ़ंदड़ हूंदो, उन सां पंहिंजो मसइलो शेयर कयो त यार आउं लिसानियत जे बारे में ॼाणणु चाहियां थो, सूतियात, सर्फियात जे बारे में ॼाणणु चाहियां थो, तव्हां मूंखे उहो किताब सजेस्ट कयो। जेकॾहिं उहो दोस्त तव्हांजो ॿुधाए थो यार हा ठीकु आहे, तुंहिंजा जेके मसइला आहिनि न, तोखे ज़रूरु प्रोफेसर अली नवाज़ खे पढ़णु घुरिजे। हाणे प्रोफेसर अली नवाज़ जो तव्हांखे रेफरेंस मिली वियो, तव्हांखे कंहिं अथेंटिक माण्हू, कंहिं हथी के माण्हू ॿुधायो त प्रोफेसर अली नवाज़ जतोई तव्हांजे हिन मसइलनि जो हल रखे थो, त पोइ असां छा कंदासीं, प्रोफेसर अली नवाज़ जतोई जो किताबु खणंदासीं। किताबु खणण खां पोइ असां छा कंदासीं, असां हुन किताब खे पढ़ण खां पहिरीं पंहिंजा मुंझारा, पंहिंजा जेके बि सुवाल आहिनि उनखे कापीअ ते लिखंदासीं। ईअं करण सां छा थींदो, असांजे साम्हूं हिकिड़ो मक़सदु हूंदो, असां वटि कुझु सुवाल हूंदा जंहिंजो जवाबु ॻोल्हींदासीं। हाणे असां किताब खे जंहिंमहिल पढ़णु शुरू कंदासीं त हाणे किताब खे पढ़णु हिकु त असांजी मजबूरी हूंदी, नंबर 2 उन किताब खे पढ़ण जे लाइ असांजो मक़सदु हूंदो, नंबर 3
किताब खे पढ़ण खां पोइ जेके शयूं हासिलु थियनि थियूं उन जा सवालनि जा जवाब लिखणु नोट्स करणु इहे सभु शयूं आसान थी पवंदियूं। सो इहो जेको टॉपिक आहे हाणे असां किताब ताईं रसाई करे चुका आहियूं। हाणे किताब पढ़ंदासीं, यानी हिन खे चइबो आहे वाइल रीडिंग, माना पढ़ण जे दौरान हाणे छा करिणो आहे। सो उन जे लाइ असां इंशाअल्लाह नेक्स्ट वीडियो में ईंदासीं ऐं नेक्स्ट वीडियो में पाण ते गुफ़्तगू कंदासीं। सिन सलामत, सा सलामत।